अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हत्ता इज़ा जाअ अहदहुमुल मौत क़ाल रब्बिरजिऊन। लअल्ली आमलु सालिहन फीमा तरक्तु कल्ला इन्नहा कलिमतुन हुवा क़ाइलुहा व मिन वराइहिम बरज़खुन वमिन वराइहिम बरज़खुन इला यौमि युबअसून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ मिठे आवाज सां पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वरी भी मिठे आवाज सां मिठो दुरूद शरीफ पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंजा भाईरो अजीजो दोस्तों ऐं बुजुर्गो किरोड़ा मुबारकन जा लायक अजो आवा पोड़ा ऐं नौजवान बणियाओ जो सर्दी जी मौसम में आवा सुबह खां वठी हिन महिल ताणी उन्ही कुरान मजीद सानीअ जा नाता निभाया आहिनि जिन्हीअ ते अबो बेज़ार अम्मा बेज़ार जिंदगी जी रफीक घरवारी बेज़ार मित्र बेज़ार पुत्र बेज़ार समूरा चओ त उन्ही ते
आशिकन सां चओ कब्र में चओ रहमत वारो क़ुरान वफ़ादार बणबो कयोस दीदार अखड़ियूं ठरी पई तव्हां नाराज़ त न थींदव अक्सर करे माखो उम्र में वॾाओ अल्लाह ताला तव्हांजी इज्जत कई आहे अञा रब तव्हांजे इज्जतुनि में मज़ीद इज़ाफ़ो करणो फरमाए पोइ जे अवां नाराज़ न थियो त ईअं थोड़ा थोड़ा अॻिते सुरी अचो जेॾा हिन सोणे जे वेझड़ा थींदव अल्लाह जी रहमत तव्हांजे वेझो थींदो अचो मुंहिंजा मिठा बाबा सदको ॾियां शुक्र कयो माण्हू त खोड़ा पर जन खे न चाहियई उहे न आया सारनि माण्हुनि मंझाऊं अॼु तव्हां ते राज़ी थियो आहे जो हे पोड़ा पोड़ा अछिन ॾाढ़नि वारा हे नौजवान हे शहज़ादड़ा हे नंढड़ा वॾड़ा अॼु तव्हां ते रब राज़ी थियो आहे जो तांगे उन्हीं कुरान मजीद जे साम्हूं विहारियो तई जे सोने जो पढ़ण त सवाब आ जे साईं जो पढ़ण सवाब पढ़ाइण त सवाब आ ॿुधण ॿुधाइण त सवाब आ पर समूरा जो जे यार जो चोईं दीदार करण भी सवाब कण खाली कोनी अल्लाह छा रखियो आहे दुनिया में दुनिया त चंद मिंटनि जे लोडे जो जहान आहे गोरा माणी साहब ॿियनि क़ौमनि सां तालुक रखण वारो हिन मदरसा तहफ़ीज़ुल क़ुरान करीमिया जे अंदर अचण वारो आशिक़े क़ुरान सईं कारी सज्जादुर रहमान साहब जी दावत ते लबैक चई अचण वारो दुनिया आरज़ी आ अॼु आयूं सुभां न हूंदासीं पर हमेशा रहण वारो केरु आहे अब थोड़ो ॾाढिया केरु रहंदो न तूं रहीं न मां रहां न हे मौलाना रहे न हे रहे हमेशा रहण वारी ज़ात त अकेले अल्लाह जी ज़ात हाणे अचो बाबा खोलिया कुरान पाक सिपारो टियों सूरत जो नालो सूरह बकरा ओयो लिखियो पियो आहे के तो अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ओयो लिखियो पियो आहे समूरा चओ त असांजो माबूद उहो साईं आहे चओ जेको पूरी दुनिया ते मौत आणींदो आहे पाण हमेशा हयो याने जिंदा रहण वारो आहे उहो आहे त केरु थोड़ो ॾाढिया केरु रहंदो छा साईं फरमायो त रहंदो हिकु रब चेतो रहंदो हिकु रब बाक़ी थी कुल फना भिट जो घोट लतीफ चवे अजाई कई थी अना कूड़ीअ जे न जहान में तॾहिं क़ुरान पाक भी ऐलान कयो आहे सिपारो 27 सूरत हदीद ओयो लिखियो पियो आहे क़ुरान तो चयो हुवल अव्वल हुवल अव्वल वल आखिर वज़्ज़ाहिर वल बातिन वहुव बिकुल्लि शैइन अलीम कुरान तो चे अवल भी अल्लाह चो बाबा अवल भी अल्लाह आखिर भी अल्लाह होयो भी अल्लाह आहे भी अल्लाह रहंदो भी
अकेलो अल्लाह उनके सुञाणो तरी त सुवारी सिंध जे लाखणे लतीफ़ भी चयो त कख सड़न पन सड़न चे पियो कख सड़न पन सड़न किथे सड़े पियो साओ गाओ भिट जो घोट लतीफ़ चवे जिन रीजायो अल्लाह पोतो नाचे तनी खे उन्हीअ हिकड़े सां चिमड़ी पओ उनखे अकेलो करे मल्यो जेको हमेशा रहण वारो आ तॾहिं क़ुरान पाक ऐलान कयो आ कहिड़ो अचो बाबा पढ़ो क़ुरान पाक सिपारो सागो ई 27 सूरत जो नालो सूरत रहमान हे मुझे बिनी हथन में आ खुदा जो कुरान ओयो लिखियो पियो आ चतो कुल्लु मन अलैहा फान फानी हुआ यबका वजह रब्बिका जुल जलाल वल इकराम। आए को जेको प्यार सां सुभान अल्लाह चवे कुरान मजीद में चई जदी काश न हुई चतो तदी भी मां पाण हुयो वरी चतो जदी काश दुनिया में न रहंदी चतो तदी भी रहण वारी साता तमा अकेले अल्लाह जी जाता ओ गोरा मानी चांडियो साबो ॿियनि क़ौमुनि सां वाबिस्तगी रखण वारो तव्हां सां हमेशा रहण आया ई न आहियो पोइ हिक ॿिए सां रुसापा छाते कया आहिनि हमेशा रहण आया ई न आहियो पोइ तकबुर ऐं वॾाई छाते कई आहे जॾहिं तव्हां सां हमेशा रहण आया ई न आहियो पोइ बिरादरियूं कीअं पिया टोड़ियूं अल्लाह जो नालो अथव जॾहिं हमेशा रहण आया ई न आहियो पोइ हिक ॿिए जी दिल आज़ारी कीअं पिया कयूं जॾहिं हमेशा रहण न आयाऊं पोइ पाण जहिड़ो के सम्झूं ई नथा यादि रखो तूं असां हमेशा रहण आया ई कोन्हियूं अल्लाह जो नालो अथव आरज़ी ज़िंदगी आ छॾियो रुसापा छॾियो नाराज़ पा छॾियो हिक ॿिए खां कावड़े छो त तव्हां सां हमेशा रहण आया ई न आहियूं तव्हां असांजे रुसण जो हिकिड़ो ॾींहुं ई काफ़ी आ यानी ते अबे खां रुठा हलिया वेंदासीं मिठी अम्मा खां रुठा हलिया वेंदासीं घरवारीअ खां रुठा हलिया वेंदासीं पुटनि न्याणियुनि खां रुठा हलिया वेंदासीं ॻोठ वारनि खां रुठा हलिया वेंदासीं मिटनि माइटनि खां यारनि खां प्यारनि खां रुठा हलिया वेंदासीं सभु रोई जनाज़े जे खटोले में चिमड़ी अखियुनि मां गोड़ा पिया ॻारींदा पर उन टाइम ते परचाए को मोटाए अचण वारो न हूंदो जॾहिं हिकिड़ो ॾींहुं रुसण जो आ पोइ रोज़ जा रुसापा छाते तॾहिं त लाखणी लतीफ़ बि चयो तो हू रुसल पर तूं न रुसो चतो हू रुसल पर तूं न रुसो जनी खां सरे न तुझो साह भिट जो घोट लतीफ़ चवे पोइ पांड गिचईअ में पाए चतो पाण वञी परचाए मतां रुठलु ई रहिजी वञे यादि रखो मतां नाराज़ पे में मतां रुसापे में मौत अचे हमेशा रुठा वेंदो अल्लाह जो नालो अथव रुसापा छॾियो कावड़ छॾियो नाराज़ पा छॾियो तॾहिं रवायात में आ मुंहिंजो सोहणो वेठा सूह भरियनि जो सरदार यतीमनि जो यार मिस्कीननि जो हमदर्द उम्मत जो वफादार नबी वेठा हीअं ॿुधण वारी जमात सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन जी पाण फरमायो पुट ॾियो त ख़बर भला हयातीअ ते केतिरो एतबार
को साहबी उथी बीठो जे पियो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं कुर्बान वञा फजर वारी नमाज पढ़ी आ ज़ोहर वारी नमाज या नसीब अल्लाह हुजऊं अल्लाह न के जो से ज़ोहर वारी नमाज पढ़ी से असर वारी नमाज या नसीब के जो से असर वारी नमाज पढ़ी से मगरिब वारी नमाज या नसीब के जो से मगरिब वारी नमाज पढ़ी से इशा वारी नमाज या नसीबा बुधो इन गोठ जे अंदर रहण वारो गोरामणी साहब या साजे न दोस्त सोशल मीडिया जे वर्करन जे करे बाहर भी बुधण वारो ही असा जा दोस्त वेचारा भाऊ अब्दुल गनी चांडियो साहब ही भी मेहनत पिया कन दीन जी जे जेके ना आया घर वेठे बुधणी तभी सवाब मो भांगो मिलेल मुझो सोहणो पिया फरमाए पुट वेहो 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 तमा त जवाब ना पराणे वेहो तमा नबियन जो सरदार नबी पान जवाब जाम सहाबा रज़वानुल्लाह अजमईन मुतवज्जो थी वेठा बुधो बुधो दुनिया वारो केड़ा सहाबा उहे जवान हा जेके जे मदरसे में पढ़ंदा हा मदरसे जो नालो बैतुल्ला जे उस्ताद वट पढ़न उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको निसाब पढ़ंदा हा उन्हीअ जो नालो आ कलामुल्लाह जेके शागिर्द पढ़ंदा हा उहे बणिया वेठा हिज़बुल्लाह ता सभई प्यार सां जो गरजी चओ सुभान अल्लाह साहबा ईअं निहारण पिया कलमे वारो माण्हुनि जवाननि तो कुर्बान वञा जे ईमान जे अखियुनि सां हेॾे तवज्जो जे ईमान जे अखियुनि सां महबूब जो दीदार क्यों हो मां त हुननि तो कुर्बान वञा जेके मुझे पाक नबी जे खिदमत में वेंदा हा जेके सोहणे खां दर्स मुबारक बुधंदा हा मां उन्हनि जवाननि जी क़िस्मत तो कुर्बान वञा हीअं तवज्जो करे वेठा हा साईं तव्हां समझायो हयातीअ ते केतिरो एतबार पाण वरमायो पुट ॿुधो फजर खां ज़ोर ताणी वक़्तु तवील बाबा तवील चोबा घणे के या तवील चोबो आ वॾे के चए तो सोणो ता वरमान पुट फजर खां ज़ोर ताणी वक़्तु तवील आ ज़ोहर खां असर ताणी वक़्तु तवील असर खां मगरिब ताणी वक़्तु तवील मगरिब खां इशा ताणी वक़्तु घणो आ पर ॿुधो ॿुधो बाने नमाज़ ने थिया क़याम भी कई रुकू भी कई सजदा भी ॾिनई अतहियात भी पढ़ई दुरूद पाक भी पढ़ई रब्बी जियलनी वारी दुआ मुबारक पढ़ी हिन नमाज पूरी कई ईअं साजे पासे कंदड़ो फेरे पियो चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह ओ पुट हयातीअ ते एतिरो एतबार कोने त मां ईअं खाॿे पासे कंदड़ो फेरींदुमि या अॼु ई मां ते मौत अची वेंदो इहा तव्हां हयाती ये ते तकबर कयो आ इहा तव्हां हयाती ये ते मामा लाती आ इहा आहे हयाती जे ते पाण जहिड़ो के समझूं ई न पिया पर हा यादि रखो ओ नौजवानो जवानीअ ते नाद न अंदाज़न सां घुमण वारो ओ हसीनो हिन हुस्न ते नाज़ नखरा करे घुमण वारो ओ पालवानो पंहिंजी ताक़त ते मगी करे हलण वारो यादि रखो ओ नौजवानो हिक ॾींहुं तव्हां असांजी जवानी मिटीअ सां ली मिटी बणबी हसीनो ॿुधो 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 ही तव्हां असांजो हुस्न हिक ॾींहुं मिटीअ सां मिटी थी वेंदो ही सोहणो चेहरो क़बर में गरी
पानी थी वेंदो ई तवां सां सोहणियूं सोहणियूं अखियूं कबर में गरी पानी थी वेंदियूं हीअ मिठड़ी ज़बान जंहिंसां ॻाल्हायूं दुनिया आवाज़ ॿुधण जे लाइ हैरान परेशान पर उहो ॾींहुं परे कोन्हे ज़रूर ईंदो हीअ ज़बान कबर में गरी वेंदी पानी थी वेंदी ही जिस्म जी चमड़ी गरी वेंदी मास गरी ख़त्म थी वेंदो हिकु ॾींहुं तव्हां सां कबर में हॾियूं हॾन खां जुदा ज़रूर थींदियूं अल्लाह जो नालो तव उन्ही वक्त ते नज़र कयो जो ये कुरान पाक ऐलान पियो करे अल्लाह से फरमायो वजाअत सकरातुल मौत बिल हक़ इन कुरान में चई मौत वारी सकरात परा को तव साहबा अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल चौबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं कुर्बान वञूं भला सकरात छाए पाण फरमायो पुट जेड़े टाइम के बाने के सकरात लगंदी बानो हुजे या पानी हुजे पोरो हुजे या नौजवान अमीर हुजे या गरीब हुजे मर्द हुजनि या मस्तूरात हुजनि जॾहिं सकरात लगनि हीअ ज़बान वञी काकड़े सां मिलंदनि वातो हिननि जो एॾो कौड़ो थी वेंदो जो हिन ज़िंदगीअ में कॾहिं अहिड़ी कौड़ी शइ कॾहिं चखी कान होॾो दोस्त माण्हू ॾिसण में थोड़ा तंग पिया थियनि उहो हकीम हकीम न आहे जेको मर्द न लहे बहरहाल तमां अर्ज़ पियो कयां सोणो ता वरमाना जेड़े टाइम ते बाने के सकरात लगनी ओ ये ज़बान छिकजी हेदे तवज्जो कयो काकड़े सां वञी मिलंदसी वात इन जो एॾो कौड़ो थी वेंदो जो ज़िंदगीअ में हिन एॾी कौड़ी शइ कॾहिं चखी कान ही सोहणो चेहरो हेडरो थी वेंदो चेहरो कुमाइजी वेंदो ही सोहणियूं अखियूं जंहिंमें अॼो कजल पिया पायूं ही सोहणियूं अखियूं जंहिंमें सुरमो पिया हणूं पर यादि रखो ही अखियूं निमाणियूं थी वेंदियूं छिकजी वञी छित में लॻंदियूं बानो आया बानी सए कंडे लेटियो पियो हूंदो कुरान पाक ऐलान कयो आहे अल्लाह फरमायो ला यस्ताखिरून ॾाढियां चओ कुरान तो चए ला यस्ताखिरून साअतौ वला यस्तक़दिमून जतो जेका मां तव्हां ते मौत वारी घड़ी मुक़रर कई आहे उहा टरंदव कोन मिंटो न अॻे थींदव उहा घड़ी मिंटो न पोइते थींदी साईं कुर्बान वञूं मौत 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 ॿुधूं पिया इहो मौत ईंदो कॾहिं जवानीअ में ईंदो या पोड़ा थींदासे तॾहिं ईंदो या उज़बा ॾकण लॻंदा तॾहिं मौत ईंदो सही मौत ईंदो कॾहिं अचो बाबा पुछी जाव कुरान पाक खां हे सुमरे जी ॻाल्हि कोन्हे खुदा जो कुरान कुरान पाक ऐलान कयो आहे केड़ो केड़ो ओयो लिखियो पियो तव जतो वलई अखिर अल्लाह नफ्सल इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तामलून कुरान में चाहिए वेठो आ ही वेठो आ हिन जो मौत केड़े टाइम ते थींदो केड़ी जगह ते थींदो जतो या बे के खबर कोने का या खबर रखण वारी खबीर ज़ात तमा अकेले अल्लाह जी ज़ात बाबा के खबर
गालायो तने अल्लाह वारे चयो जगा जी लगाने की जगा जी लगाने की ये दुनिया नहीं है, ये इबरत की जा है, तमाशा नहीं है। ओ टकारा दई घुमण वारो, ओ कचहरण में मस्करियों करण वारो, याद रखो अजु खिली खिली तवांजो चेहरो गाढ़ो पियो थी वञे, पर उन्हीं वक्त ते या नज़र कजो जॾहिं चेहरो हैड्रो थी वेंदो, चेहरो निमाणो थी वेंदो, अखियुनि मां ॻोड़ा पिया गणंदा। हर को तो चए है अजो रोए तो चेबो दुनिया में छॾण वारो आ, अब्बे को परे पियो थे तॾहिं पियो रोए, अम्मा को जुदा तो थे तॾहिं तो रोए। कुरान तो चए ना 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 ना, रोए भी तो रब तो चए बानो रोए भी तो, मां के इलाज भी पियो करे। सिमला बो चवई छा तो ओयो लिखियो पियो तव, चई रोई पियो चवे लाली आमल सालिहा, सही मुझे गोड़न ते नजर कजाई, सही मुझे गोड़न ते नजर कजाई, मन रहम चई मेहरबानी कर, चई छा जाए चई एतरी इजाजत दे, आमाल क्या जेके मां कब्र में साण खणी हला। ओ गोरा मानी साहब आज के कुरान सही सज्जादुर रहमान साहब जी दावत ते लबैक चई अचण वारो पो रोंदव कुछ न वरंदव, हे माल तव अखियुनि मां ॻोड़ा गाड़ियो, तॾहिं त लाखणे लतीफ़ बि चयो चेतो जे रोअण साण रीझे, चेतो जे रोअण साण रीझे त रातियां ॾींहां पियो रोआं, पाए पांद गिचन में अची पेरन मंझि पवां, हीअ सारी धरती लुड़कन सां धोआं। लतीफ़ चवे अब्बा ही रोअण जो महला, अखियुनि मां ॻोड़ा गाड़ियो। ओ नौजवानो, ओ नौजवानो, छो पिया पंहिंजो वक़्तु तव्हां क्रिकेट रांद में विञायो। ओ नौजवानो, फेसबुक ऐं व्हाट्सएप ऐं यूट्यूब सां मोहबत रखण वारो ॿुधो, असां जूं ॾाढियूं अछियूं थी वयूं, पोड़न जो 70 सजदो, अच्छी ॾाढ़ीअ वारनि जो 70 सजदो, पर नौजवाननि जो हिकिड़ो सजदो, रब के पोड़न जे 70 सजदे खां वधीक रब के नौजवानीअ जो हिकिड़ो सजदो महबूबा। छो पिया तव्हां वक़्तु विञायो, लड़ी अचो का ख़बर कोन्हे, चतो कॾहिं ॻाढ़ा घोट, कॾहिं ॻाढ़ा घोट त कॾहिं ही मड़ मुकामन में भिट जो घोट। लतीफ़ चवे वारन संदा कोट अॾियूं वॾी ॾई केतिरा, पही तमा लाऊं पियो लवण वञा, पर राति मां सेज ते न हूंदुमि, कब्र माउ जी झोल में पियो हूंदुमि। असांजे शिकारपुर में इन लाड़काने बाईपास ते घोट सां अम्मा भी गॾु ही, नंढड़ो भाउ उहो भी झोल में वेठो हो। आया जो दुश्मन हीअं जो बरस फेरियऊं, घोट भी थॾे ते शहीद, नंढड़ो भाउ भी थॾे ते शहीद, ड्राइवर भी थॾे ते शहीद, पर जेका मां वञे पई त पुट जी राणी गॾु वठियूं ईंद में, उहा भी रत में रंगीन बणजी अस्पताल में पई ही, रोए पई त मुंहिंजो बच्चो घोट केड़ी माल कुंवार वठियो ईंदो। तॾहिं तो चए कॾहिं ॻाढ़ा घोट त कॾहिं मड़ मुकामन में, ही वार न संदा कोट अॾियूं अॾी दई केतिरा, को हयातीअ ते एतबार कोन्हे, उहो वक़्तु टरियो कोन्हे अचण वारो तव। ओ नौजवानो, न असां तो वक़्तु टरंदो, ओ
पढ़ू न तवा तो वक्त टरन लो ओ इन लाउड स्पीकर ते आवाज बुधण वारियूं मुंहिंजूं अमड़ियूं ओ मुंहिंजूं अदड़ियूं ओ मुंहिंजूं भेनर ओ मुंहिंजूं न्याणियूं तव्हां भी कन ॾेई ॿुधो तव्हां तो भी इहो वक्त टरियो कोन्हे जरूर ईंदो केड़ो केड़ो अचो बाबा खोलिया कुरान पाक पढ़ा नाराज न थींदो थोड़ा सुरिया चौकी थे जज़ाकल्लाह अल्लाह तांके बरकत फरमाए बाबा ने जेके बीठा हो वेही रहो सदको ञामा तां जे नाले ते अचो बाबा पढ़ा कुरान पाक कुरान मजीद ऐलान मुबारक कंदे चयो फरमाए तो कल्ला इज़ा बलगत तराकिया हेडे 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 ओयो लिखो पियो के तो कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मन रात वज़न्ना अन्नहुल फिराक वल्तफ़त साक बिसाक इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक याद रखो वो टेम टरियो कोन ईंदो केड़ो अल्लाह फरमायो पेरन जे नान माओ साह मेड़ाइण शुरू कंदो माव याद रखो ओनी टाइम ते अजीज करीब मित्र माइत्र मथन को डांडियूं करे प्यारो हूंदा हथड़ा रखी चवंदा हाय पेर ठरी वियस पेरन में साह निकरी वियस कदे प्या चवंदा पिनड़ियूं ठरी वियस कदे प्या चवंदा यार पेटड़ो पियो हिले से उनी टाइम ते भावा त भाव जे मथो रोंदो नजर ईंदो ऐं हाणे भाव आ त भाव को रुठो वेठो आ तां वट न हूंदो बाबा मां पांजन जी गाल तो क्या भाव आ त भाव को रुठो वेठो आ पर चण जे ला तैयार कोनी ओ कोरामणी साहब बुधो मां चवंदो तव्हां सां नंढड़ा हासे नंढपण में कपड़ा मेरा हूंदा हा पर दिल अच्छी हूंदी ही वॾा थी वियासे कपड़ा त अच्छा थी विया पर दिलियूं तां असांजूं मेरियूं थी वयूं नंढड़ा हासे लटा मेरा थी वेंदा हा और रांदि खेॾंदे 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 पाण में विढ़ंदा से पर को ठाहिण वारो ॿियो न हूंदो हो ठाहींदो नंढड़ा से विढ़ंदा से कॾहिं चंपा कॾहिं चाटियूं पिया हणूं वरी झटको पोइ वञी डुकी भाकुर पाईंदासीं बाबा जेको थियो सो गुज़रियो आ त गॾु खेॾूं नंढड़ा से कपड़ा मेरा हूंदा हा पर दिल असांजी अच्छी हूंदी वॾा थियासे कपड़ा त अच्छा थिया पर दिलियूं मेरियूं थी वयूं थोड़े ते जो नाराज़ थियासे त हिक ॿिए को भत चिनी छॾियासीं ॿियो त ठहियो पर थोड़े ते जो नाराज़ थियासे सालन जा साल पिया गुज़रन पर को पर्ची ॻाल्हाइण जे लाइ तयार कोन्हे तव्हां वटि न हूंदो पर याद रखो पुछा कयो आलमन कयो आशिक़ कुरान फसीउल लिसान तोतीउल लिसान बलीगुल बयान फर्जंदे शहीद इस्लाम हज़रत अच्छा कयो सोनो ता फरमान जे को मोमिन मुसलमान पाण में 3 ॾींहं नथो ॻाल्हाए उहो मुंहिंजी उम्मत खों ई बहारा घणा ॾींहं 3 ॾींहं हाणे त साल गुज़री पिया वञनि ही ॻाल्हाइण जे लाइ तयार कोन याद रखो छॾियो रुसापा छॾियो कावड़ी छॾियो वॾाई हिन टुकड़े के साफ़ कयो
ही नंढो गोश्त जो टुकड़ा जो नालो आ दिल इन दिल के साफ क्यों त पो बेड़ा ही पार थी वेंदव तन्नो तस्बीह मनो मणियो तन्नो तस्बीह मनो मणियो पो दिल तंबूरो चनी पो रगूं ते यूं पयूं वदत साणो वजन अब्बा जंहिंजे दिल जो टुकड़ो साफ हूंदो ही गोश्त जो टुकड़ो साफ कंहिंजे लाइ दिल में बुग़्ज़ न रखो कंहिंजे लाइ न दिल में ग़लत ॻाल्हि रखी सोच पैदा न कयो कंहिंखो नफ़रत न कयो असांखे दीन उहो मिलियो असांखे नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो मिलियो जो सोणो चवंदा मुंहिंजी दिल मुबारक थी चवे जेको मां मुहम्मद करीम खे दुख ॾे त मां मुहम्मद नबी माफ़ कयांसि नबी साईं माफ़ीअ जा दर्स ॾेई विया तां के छा थियो आहे जो पाण में रुसऊं त पोइ माफ़ करण जे लाइ तयारी कोन्हियूं अगरि मांखे दोस्तनि ॾेखारियो मोबाइल में खुदा गवाह मां रोई वेठो जीअं असां वटि सोशल मीडिया जो दोस्त मियां अब्दुल गनी साहब अल्लाह इल्म जी उम्र के भी बरकतों करे ईअं दोस्त मांखे मोबाइल में ॾेखारियो त हमरा सुतो पियो हो करीबुल मौत हो दसन पिया त लगे डॉक्टर ने लाइलाज कयो हो अच्छी दाढ़ीअ सां हो वॾो भाउ उहो भी अच्छी दाढ़ीअ सां लठ ते अची मिलण जे लाइ आयो ही जेको मौत जे बिस्तरे ते पियो हो चेहरो परे पियो करेसि चेसि पियो न मिलंदो माई न मिलंदो माई हाणे मिलण छो आयो आहीं यार मुंहिंजी बनी खाई वई मां सां ज़ुल्म कई मां सां नाहक कई मां त तुझे सदमन में अचे बिस्तरे ते पहुतो हू रोई पियो चे बाबा मां माफ़ करण आयो आहियां हाणे ख़बर पई ॼाणो वई बेली माफ़ कयूं वञनि त पर जाऊं हू पुठी ॾेई हथ सां इशारो करे पियो चए वञूं हाणे कोन ठहंदो माई फ़ैसिलो तो असांजो क़यामत जे ॾींहुं रब जी ज़ात वटि थींदो याद रखो पो जो परचण ईंदव त कुझु न वणंदव साह निकिरण खां पोइ हूं अंदरि उथल हूंदा पर दुनिया के ॾेखारण जे लाइ भलो अजर को खयो ईंदा जेको जनादे जे मथो विझी गोड़ा ॻाड़ींदो चवंदो हाय प्यारो हो ये प्यारो हो त ज़िंदगीअ में प्यारो करीं सा प्यारो हो त कॾु वेई कचहरियूं करे हां याद रखो तबीयत पंहिंजी थधी कयो थधो घड़ो हमेशा छांव में रखबो आहे थदा थींदव हमेशा छांव में हूंदव थदा थींदव हमेशा पराई दिल में घर कंदव याद रखो बाबा इन गोश्त जे टुकड़े में पराई दिल में घर करणो ॾाढो ॾुखियो आहे पोइ पाण केरणो पवंदो पाण केरणो पवंदो आजिज़ी करणी पवंदी तॾहिं फरमाए मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहुल्लाह जेको पाण खे अल्लाह जे रज़ा जे लाइ घटि कंदो रब खणी उनखे मथे आनींदो मिट्टीअ में जो कणक जो दाणियो सटियव त हेठो कि न मथे काथे हो कणका जो पोखे आयो बाबा हाणे अलहमदुल्ला पानी भी प्याजो भाण भी ही जो बिजो छटरिव त हेठ छटरिव कि न मथे छटरिव हेठ पर रब खणी मथे पियो आनेसि ही मिसाल चे तो तव्हां दुनिया में मुंहिंजी रज़ा जे लाइ हेठ थींदव मां खणी मथे आनींदोमांव छॾियो त कब्र छॾियो वॾाई छो त तव्हां सां हमेशा रहण आया ही ना आहियूं असांजे असुल रहण जी जाइ जो नालो जन्नत आहे पोइ उहे अमाल कयूं जो जन्नत में जगह भली मिले क़ुरान तो चए उहो टाइम ईंदो पेरनि साह मेड़ाइणो शुरू थींदो पोइ कॾहिं पिया चवंदा हाय पेर ठरी वियसि कॾहिं चवंदा पिणियूं ठरी वियसि कॾहिं पिया चवंदा बाबा
पेट तो हिलेस अरे वारो क्यों वञो कुरान मजीद वारो वठी अचो जेको मथो फीणो रखेस सूरत यासीन शरीफ पढ़ेस यार वारो क्यों देर न क्यों बुधो बुधो दुनिया मारो उन्हीं टाइम ते नंढड़ा बच्चा मथो पिया रोंदा पुट भी रोंदा न्याणियूं भी रोंदियूं अल्लाह जो नालो तव न्याणनि जी पारत तव ओ चांडियो साहब न्याणनि सां ज़ुल्म न कजो इहे न्याणियूं जेके बाबे सां दुख सूर ओरण वारियूं उहे भी मथन को रोंदियूं वेठियूं हाय बाबो पियो वञी दुनिया यतीम पई चवंदी बाबा पो न्याणियूं मथो रोंदियूं अखियुनि में घोड़ा गाड़ींदियूं बाबा वञी तो अल्लाह जो नालो थी बजुमला ॻाल्हायूं वञो कलमे वारो ॿुधो मां सदको वञा न्याणनि जे शान तां सदको वञा न्याणनि जे मान ऐं मर्तबे तां जो रवायात में आ मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जो वाक़ियो आ हिकिड़ो साहबी वियो आ लड़ाईअ ते पोयों जेका घर वारी छॾियो वियो आ उन जो बाबो बीमार थी पियो हिन ने न्यापो आयो कि तुझो बाबो बीमार आ हलो बाबे को पुछा करण हल रोई थी चए मां कोन हलंदमि मां मुड़ुस जी इजाज़त को सवा बाबे को पुछण कीअं हलां मां कोन हलंदमि वरी न्यापो आयो चई बाबो तुझो करीबुल मौत हलो बजुमला ॻाल्हाईंस रोई चई न मां मुड़ुस जी जात को सवा न हलंदम वरी न्यापो आयो चई बाबो तुझो दुनिया मो लदे वियो हलो पंहिंजे बाबे जे चेहरे जो आखिरी दीदार कर रोई थी चए मां मुड़ुस जी इजाज़त को सवा कोन हलंदस इहा ॻाल्हि मुंहिंजे सोने नबी दिलबर नबी के ॿुधायो सोने जी अखियुनि मां जवाहिर रहमत वारा घोड़ा मुबारक ॻाइण शुरू थी विया पाण वरमायो वाह जो न्याणीअ मुड़ुस जी लाज पर्दे जी रखी आ ओ गुलामो वारो क्यों न्याणीअ जे बाबे जो जनालो खणी दर जे चाट जे अंदरों टपाए जोस तैया पंहिंजे मुसाफ़िर बाबे जे चेहरे जो आखिरी दीदार त करे वठे हिन जे बाबे जो जनालो खयूं आया उहा न्याणी जो पई हेॾे माॾे निहार बाबे जे चेहरे तां कफन परे करे मथे निहारे पई चए मुंहिंजा रब मां त पंहिंजे मुड़ुस जी लाजूं पर्दे जी रखी त मां अल्लाह मुंहिंजी दुआ कबूल कजाई मुंहिंजे बाबे जे कब्र के बिश्त जो बाग बणा जाए हिकु दफ़ो चई ॿियो दफ़ो टियों दफ़ो हिन जे बाबे जे जनाज़े वारो खटोलो खयूं विया जनाज़ो पढ़ाए तदफीन करे इहा ॻाल्हि मुंहिंजे सोने खे ॾसियो सोनो था फरमान पुट वञो इन न्याणीअ खे मुबारकां जो रब इन न्याणीअ जी दुआ कबूल करे इन जे बाबे जे कब्र के बिश्त जो बाग बनाए छॾियो आ त इहे न्याणियूं उन्हीं टाइम ते मथो पयूं रोंदियूं बाबा दुख सूर तोसां ओरींदियूं से अॼु तूं बि हिदकिन में आ ॼाण दुनिया जो जान छॾे वई अचो बाबा पढ़ां क़ुरान पाक सिपारो 27 सूरत जो नालो सूरत वाक़िया क़ुरान पाक ऐलान कयो आ चतो कुरान मजीद में ऐलान कई चतो फलौला इज़ा बलगतिल हुलूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून वेठाइन आशिक़े कुरान फसीहुल लिसान फर्जंद शहीद इस्लाम हजरत मौलाना सईद मोहम्मद तैयब मेको साहब दामत बरकात मौला अलिया पूछा क्यों हुलूम चबवा ओए नन्हण घुट के रब तो चे साओ मेड़ाए 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 हिन नन्हण घुट में फासायाई केरो
ये कोनन गोटमाओ साह बार कदी देखा रही उनी टाइम ते हिदकियते हिदकी पई हलंदी ओ पहलवान कादे वई तुजी पहलवानी ओ नौजवान कादे वई तुजी नौजवानी ओ हसीन अजो कादे या तुझे हुस्न मारा नाज़ अंदाज जो ये लेटियो पियो चेहरो हेडो तस हिदकियते हिदकी चपड़ा खुशको बनया पिया तस ही यार ही प्यार ही दोस्त पिया चवणा अरे वारो क्यों बाबा पानी खणी अचो हिन में माखी मिलायो चई माखी कोनी चई शरबत मिलायो चई शरबत कोनी चई मिश्री मिलायो चई मिश्री रखियल कोनी बाबा खंड जा बटरे कणा मिलायोस पानी मिठो थे चमचन सा वात में विझोस मन बडुकड़ा दर वञनसी चपन तो खुशकी तलेस ही प्या चन बडुक वञनी चमचू भरे वात में प्या विझनी हू पे परवाह न पियो घुरे वाछन को पानी वही पे वञे इया तव हयाती यते तकबर वडाई इया तव हयाती यते मामा लातिया इया तव हयाती यते गुरूर कयो वेठाओ तने कुरान पाक ऐलान कयो केड़ो ओयो लिखियो पियो जतो अमन हादल्लज़ी अमन हादल्लज़ी यरज़ुकुकुम इनाम सकरिज़क बल्लजू फीयतु वलफूर अल्लाह फरमाए मां सकरात वारे जी रिज़्क़ कोई रोज़ी बन कई तमे आए तामो के ताकत इनके बलुकमा खाराए दिखारे मां नदी रिज़्क़ रोज़ी बंद कई तमे अजो आए तामो के ताकत ये कोई लगे पीण वाला पानी जा बटुकड़ा प्यारे दिखारे हर को बेवस बणियो पियो दुआऊं पियो घरन लो अल्लाह ॾाढी तकलीफ़ में आ तुझो बानो मेहरबानी करे वो जड़ी रहम जेस साह जो निकरंदो क्यारी क्यारी असां ब्या मिलाइंदा अखियों ब्या मिलाइंदा यारा वारो क्यों हिन जे कफन जो इंतजाम क्यों कफन इंदो बाबा तदफीन जो इंतजाम क्यों कद ते कानो कछोज कानो कोनी कपड़े जीगड़ी कछो कोने का धागड़ो कचे खणी वजो कबर बड़ी न कजोसी नंडी न कजोस छाती जी माप करे कबर खोटरे अचोस कबर खोटण वारा ब्या बनबा चे बाबा वारो क्यों तड़ो देवायोस तदी तलाकणे लतीफ भी चयो जेतो जेनियते घरों निकरंदी जेनियते घरों निकरंदी बेली रूड़ा करे रोई लाही दई लिंगन मथा ओ ये लिबास वारी लोई त्यार कंदई तख्ते ते ओते धावारी दई धोई भिट जो घोट लतीफ चवे भरे दे टोई न त पोयो सडो हुई परायो थी तदी हजरत सज्जल सरमस्त रहमतुल्लाह अलैहि हजरत सज्जल फारूकी रहमतुल्लाह अलैहि भी उठी बीठो चपियो नींदे चवनी आओ नींदे चवनी आओ पर वेंदे कदी न चवनी वेहो ओ सज्जल हे छडे सारो दे हली पोच प्रिय जे अगण ते तरे शाह साईं भी उठी बीठो जतो अजो न ओता कुन में अजो न ओता कुन में ताल बतवारी आदेसी उठी वियो अजो मिड़न मुंह मारी फिट जो घोट लतीफ जवे जे जिया के जियारी से लाहूती अजो लडे विया तने कुरान करीम ऐलान कयो जतो कुल या अय्यु अन्नास इन कुंतुम फी शक्क मिन दीनी फला अबुदुल्लज़ीना ताबुदून मिन दूनिल्लाहि वलाकिन अबुदुल्लाहल्लज़ी यतवफ़ाकुम व उमिरतु अन अकूना मिनल मोमिनीन व अन अक़िम वजहक लिद्दीन हनीफा हनीफा वला तकूनन्न मिनल मुशरिकीन वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यनफउका वला यज़ुरुका फ़इन
फइन्नका इज़म मिनज़्ज़ालिमीन व इयमससकल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू व युरदिका बिखैरिन फला राद्दा लिफ़ज़लिही युसीबु बिही मन यशा मिन इबादिही व हुवल गफूरुर रहीम। कुल या अय्युहन्नास कद जाकुमुल हक्कु मिर रब्बिकुम फमन इत्तदा फइन्नमा यातदी लिनफ्सिही व मन ज़ल्ला फइन्नमा यज़िल्लु अलैहा व मा अना अलैकुम बिवकील वत्तबे मा यूहा इलैका वस्बिर हत्ता याकुमल्लाहु व हुवा खैरुल हाकिमीन। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। व आखिर दावा